उन भागा मुझे हाथ तो खोल अची। अरे तू हिते पाछी पई छा हिकड़ो वही तो के वरी छा थियो उठी उठी ई हाथ ही मुझी नत मुखे मारी पई न। अरे चरी कतल हाने तू फिक्र न कर नई कुआर अची वई आ सामो ॾिस हाने हर हुकुम हिन जो मञणो आ ए पुरानी बेगम आ न रिटायर खत्म खलास झटपट में मोला वधाईंदी लाली लाजवाब रिटायर माण्हू खे पेंशन मिलंदी थी। मुखे तुनी पेंशन न खपे मां ही पांजे माइटन जे घर हली वेंदस। वञण वारे दफ़े मुंहिंजा दर खुलियल थी मां तो मुंहिंजी लाली लाजवाब मोला वधाईंदी। बाक़ी निकाहनामे ते हक़ महर जेको लिखियल आहे उहो इज़त खां अॻु में तोखे मिली वेंदी। हा बाक़ी जेका तलाक आहे उन लाइ मुंहिंजी ज़ुबान ख़र्चींदी चई त ॾियां छो मुझे धी के तलाक दी हां तो समझो छाहे पाण के तकड़ में हां हां हाने समझ में तो मुझे धी ते तो पहाजा आणे कढिया तकड़ में। मां तो मुंहिंजी चाची मासी धाणू अर्ज़ इहो आहे त खेर सां इहा मुंहिंजी टीं शादी आहे। अचु मुंहिंजी कुंवार त बाबे जी लूसण जी कमाई मां तोखे पंहिंजो पुराणो बंगलो ॾेखारियां हलिया मां सां गॾु गिड़ी तक तक गिड़ी तक। मुझो पियो खीर भी तो घुराए चढ़ना मां पियंदम रात जो। निभागी भेण जो घर तो बर्बाद थे तोखे भेण जो जरो भी दुख कोने को रुगो पांजे पेटे ही गणती थई सजे तरह जे में हिंजा ओह खाली कराए छड्या पर तुझो पेट नथो भर दे तकड़ में। जरे रुगो मुखे धड़का दी वतंदी आ इन में मुंजो छाजो दोआ अदी लालिया जो दोआ ना मुंजो छाजो दोआ चरी तू न मुका सुतियो है थकी वठी खाई आ तो पेरे टी पुट जणी आ ए अदा लालू है ना आई लव यू इयो भी शादी थोड़ी करे आ ता सबनी गॾजी मुंहिंजो घर बर्बाद कयो आ सॼिया क लड लाए अची वेठी आ मुए कंजूस तव्हां जे सुर खां शादी कई आ। भाईजान आई त मुंहिंजी ज़ाल पर धीणे जूं ॻाल्हियूं ॿुध सुबुह जो संपर त साजुर हलूं कयूं का टल टाड़ी न तव्हां पूरो महीनो हिते रहंदो लालू जे हाँ ते मुंग डरियो ॾिसां तव्हांखे केरु कुझु चए। अम्मा तू रातों की रात सब्र कर सुबह जो वजा थी सूमर फकीर डे एड़ा थी तावीज़ लिखराए चांस जो या कुआर कन पकड़े पेके वनी निकरंदी वरी हेडे मोह न कंदी तकड़ में। अम्मा अम्मा मुझी मिठड़ी अम्मा बाबे जुमे जान रही जी जाल अम्मा मुझे हिकड़ो कम कंदी है मुझे लाए भी हिकड़ो तावीज़ लिखराए छ न तोखे वरी केड़न जिनन वरायो आ जो तोखे मां तावीज़ लिखराई जा तकड़ में। अम्मा अम्मा तू तावीज़ लिखराए तो जिया जल्द मुझे भी न के हकीम से शादी थी वने तो जी शादी पो पेरियो अधड़ परण बो तो का वडो आ तकड़ में छो 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 अधड़ का वडी माया हां साबिन जो कद कछ दिसो बाबा इनके समझे मर्दन जा कद ना इन कचबा। भाईजान आई त पुट मुंहिंजो पर एडो मुड़स माण्हू न थी अॼु भला मानी कान मिली आ कर का टल टाड़ी न्याणीअ जे दुख में केड़ी मानी खाऊं तकड़ में। चरी हाँ झल लाइ ॿ टे गिरह ज़रूरी आहिनि टल टाड़ी सां। ॿ टे गिरह छो अठाओ को ड्रो कबो अदा लालू कुआर लाइ अलाए छा छा तैयार करायो हा उहा खाया हूं तो भली लालू वारा बुख भरन अचो त सां गॾिजी मानी खाऊं। भाईजान आई त मुंहिंजी ज़ाल पर उथो हली मानी खाओ कयूं का टल टाड़ी तोबा हेलो हली मानीअ ते मरो धी जी त गणती का थई का बस तोखे तरगो या खुथल खैरा पेट बियो कुछ याद ही कोन ही तकड़ में छड़ खेरा दे अच हे हे मोला वधाईंदी मुंहिंजी माधुरी मुहांडी किरोड़नि जी कुंवार हिकिड़ी ॻाल्हि आहे तोरो भाॼो को फज़लू आहे न उहो ॾाढो बेकतरो आहे तोखे हरू भरू लख रुपए में लालू वटि लाऊं ॾियाराए छॾी ॿुध तूं त भली आहीं मां तोखे वणा थो
अला अला मां मोला वधाईंदी भला मूं ॾिसण जी मुबारकी घणी वठंदी आहे। अरे छा छा थी लिखे लिखे थी त मां तोखे 40 ॾींहं पंहिंजो मुंहुं कोन ॾेखारींदसि। इहो कहिड़ो कर पई थी करी मोला वधाईंदी। अरे वरी छा लिखियल आहे वरी छा लिखियो अथसि रुगो लिख लिखां ते कमा छा लिखे थी त मुंहिंजी धूड़ीअ पीर ते बास बासियल आहे त मां 40 ॾींहं पंहिंजे घोट खे मुंहुं न ॾेखारींदसि। जेकॾहिं घोट मुंहिंजो हुस्न ॾिसंदो त हा फाटी पवंदो हा फाटी पवंदो हाँ फाटी पवंदो ॿुध भली तूं मूंखे 80 ॾींहं मुंहुं न ॾेखार पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा इहे सभु शयूं मूंखे लिखत में पई थी ॾी ॻाल्हाई छो नथी वात में डबल पती पान पियल थी छा मोला वधाईंदी भला थोरो सुरी वियो त मां वेहाणो खणी फेरांदी करे के सुम्ही पवां ॿियो छा हाल छा कयां। अरे छा अरे वरी थी लिखे त मुंहिंजा मिठड़ा लालू जेकॾहिं 40 ॾींहंनि खां अॻु में मूं तोसां ॻाल्हायो त तुंहिंजे कननि जा पर्दा फाटी पवंदा कननि जा पर्दा फाटी पवंदा त माण्हू मूंखे ॿोड़े जी ज़ाल चवंदा। इन जे करे तूं फ़िलहालु 40 ॾींहं सब्र जे सार जो डुक पी बाक़ी 41 ॾींहं ते अलाह मालिक। अरे हे छा मुंहिंजे किरोड़नि जी कुंवार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा हे रुगो कमु लिखत में लॻो पिया शादी खां पहिरीं मुख़्तियारकारी में दरख़्वास्तूं लिखंदी आहियां छा। ॾाढो हथु गरो थी पियो पढ़ां थो वरी लिखे थी त मुंहिंजा सुहिणा साईं जेकर तूं 40 ॾींहंनि गुज़रण खां अॻु में मुंहिंजे बिस्तरे ते मूंसां गॾु सुम्हंदे त धूड़ीअ पीरे जा जिन तुंहिंजो मणको भञी विझंदो ऐं पोइ तुंहिंजो लख रुपयो लुड़ी वेंदो मां छा लाइ सुम्हां न बा न मां न सुम्हां तुम एॾे ॾोॾे मूंसां कहर कया ही शादी न आहे ताती आहे मां होॾे ॿियनि थो सुम्हां। छाते पई ट्राह खाई मां शादी कई आहे को तोखे तलाक थोड़ी ॾिनी अथमि। उठ था चवंदी निकिर कमरे माल बार मोला वधाईंदी तूं त मुंहिंजे हक़ न कहा वारी ज़ाल आहीं विड़ी छा लाइ थी थोरो सुरी सुम त मां बि आराम कयां न भला। छो हिते छो आराम कंदे पंहिंजी सुखड़ी ॾे उहा लतूं थी हणई। मोला वधाईंदी अंबनि जूं सिकूं अंबड़ियूं किथे थियूं लाहिनि मां भली 100 शादियूं कयां पर लाली बेगम त लाजवाब आहे न थोरो परते थी न त मां बि आराम कयां न भला ॾिस छू मुंहिंजे भर मां उथी थो आहियां। मोला वधाईंदी लाली बेगम ईअं सफ़ा ईअं अखियूं न ॿुधी थी कर अॻे पोइ मूंसां ई गुज़ारणो अथई। हा तोखे त हाणे मठा आहे तोखे सबक सेखारींदसि रुगो सुबुह थिए अटकल सां मूंखे परचाइण आयो आहीं मां सभु सम्झाई थी निकर ॿार थी उथ निकर मां चवां थी उथ मां चयां हल ॿार हेलो भाईजान आई त मुंहिंजी ज़ाल सुबुह जो सवेर नेरनि खां अॻु में वञ सूमर फ़कीर ॾे मंझंदि खां अॻु में मोट करे का टल टाड़ी चांहि जो चुको पियां त वञा थी पई रुखे थियां ते पंधु बि कोन निभरंदो तकड़ में। हा हूं त तूं हण टुकाईंदी आहीं छोकर मूंखे चांहि ॾियो। मां चांहि ठाहे थी अचां मां रुगो 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 न मां रुगो 2 कोप पींदमि बाक़ी सॼी तव्हां पीजो। भाईजान
आई त मुंहिंजी धी पर उथी जल्दी कर चांहि ठाहे आ टल टाड़ी सां ठीकु आहे ठाहे थी अचां। बाबा लालू अञा नई कुंवारे कमरे मां नाहे निकितो छा? अलाए धीउ करे वठे ॿ चारि ॾींहं मन मस्ती तकड़ में। लाली बेगम लालू साहब के सॼे घर में ॻोल्हियो अथमि लभे ई कोन थो तकड़ में। वो जेका नई आहे न कुंवार उनजे कमरे में बि कोन हो। राति अलाए काॾे वियो आहे। अलाए किथे मुओ वञी ॻोल्हीस न। हा वञा थो। भाई जान ही जेको वाई पे जो कुकुर जो बचड़ो तव्हांजो पुटु आहे। वञ हे पोड़ी त मासी जी हीअ भला भाई जान तव्हांजी ज़ाल तेज़ तरार ॾाढी। अरे डोडा देख जा डाइण वञ मुंहिंजे लाइ चांहि ठाहे अच। रख या राइफल सदाई साण अथई तकड़ में। झटपट में असां वारी चरी कतल हिते तूं छा पई करी? तूं छा पई ॾिसी न पई त था पई खणा। अञा मूंखे नई कुंवार लाइ चांहि ठाहिणी आहे। पहिरियां नई कुंवार जी न असांजी चांहि ठहंदी तोखे ख़बर नाहे त अम्मा सुबुह जो सवेर सूमर फकीर खां तावीज़ लिखाइण थी वञे। छो मारे ते कहिड़ो काणो दे आशिक थियो आहे जो तावीज़ लिखाइण थी वञे? हल राणी हल तूं ॼण लालू आई लव यू खे न ॿुधाईंदी त नई कुंवार खे घर मां कढण जे लाइ अम्मा सूमर फकीर खां तावीज़ वठण थी वञे। त इहा ॻाल्हि आहे। हल तूं भली चांहि ठाह मां तोखे खंडु कती ॾियाणी हा। ठीकु आहे। हिनखे खंडु पारां लूण थी ॾियां पोइ गलिया वीचारी कान ख़बर पवंदसि। भाईजान मुंहिंजो मतिलबु आहे बाबा चांहि अची वई आहे। अहिड़ी मुंहिंजी सुघड़ धीउ ॾिस कीअं न चांहि ठाहे खणी आई आहे तकड़ में। भाईजान आई त मुंहिंजी धी पर हाणे सच पज तुंहिंजे लाइ घोट ॻोल्हणो पवंदो। कयां थो का टल टाड़ी। तकड़ न कर तकड़े वरी न को लालूअ जो कंजूस मथे में लॻी वञे तकड़ में। अरे छोड़ा ओ अधड़ उठ त छोरा हौस में ना है छा उठो हुनखे त मोए खे आहे वॾनि ढुकनि भरण जी आदत। पोइ वञी थो पएसि ॿीअ निड़ीअ में घोता थो खाए पियो। खणी बुहारो छोरो मारे विधो ही। ख़ैर त घुर केॾो त ॾिस छोकिरे सां नाहक पियो कई तकड़ में। छा थियो बाबा? बाबा जो वास्तड़ी पियो बाबा जो वास्तड़ी पियो। बाबा तू बि कोसा ढुक त न भर न। पाणी 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 छोरी चांहि कीअं ठाही अथई? मां ठाही। पोइ तोखे लूण जी खंड जी ख़बर कान पई? खारी चांहि ठाही आई टल टाड़ी सां। मूंखे त खंड इन पाण वारी चरीअ कतल खणी ॾिनी न। बाबा हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त खंड छा थींदी आहे लूण छा थींदो आहे? अॼु इहा छोरी कतल मुंहिंजे हथां मरी वई। मुंहिंजी अबो जी भेण सां मज़ाक थी करे। लालूअ जे चवण ते हे चकर थी करे असां सां पुॼां सूमर फ़क़ीर वटि त हिन जो बिलो कयां थी तकड़ में। बोला वधाईंदी डोडा सॼी राति जेको चौकीदार आहे न उन जेका बेंच आहे न उन बेंच ते जेको कुतो सुम्हंदो आहे न मां उन सां गॾु सुतो आहियां। पर ॿुध यार ही ॻाल्हि कीअं कुते में तो में फ़र्क़ु कीअं थियो? अरे हिकिड़ी राति में कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? माण्हू माण्हू थींदो कुतो कुतो थींदो। वाके झट जे इहा ख़बर तुंहिंजे साहुरनि खे पई न त ॾाढियूं खिलूं कंदई झटपट में। अरे खिलंदी जाए वॾी टोकू थींदियूं ठठोलूं थींदियूं त लालूअ जी नई कुंवार कम जी न निकिती बोला वधाईंदी। बरोबर पर हाणे ॿुधाए न छा करणु घुरिजे झटपट में। सिज
सेठ लालू तोवारी जेकी सस आहे न उहा नई कुंवार लाइ तावीज़ लिखाइण थी वञे जीअं घर छॾे भॼी वञे। सेठ हाणे मूंखे ख़बर पइजी वई आहे तेरा त तोसां कुंवार इहो अशर छो कयो झटपट में। छा थियो आहे? नूरान खे न ॿुधायो जाए तू मसइले जो सस्तो हल तलाश कर। सेठ लोह के लोह कटे ज़हर के ज़हर मारे जेको ठाहे उहो ड्राहे इल्म के इल्म पूजे झटपट में। मोला वधाईंदी तू वारी ॻाल्हि मुंहिंजे मेजाले में कोन घिड़ी। छा थो चवीं? सेठ इहे जेके तावीज़ करण वारा हूंदासीं न वॾा लालची हूंदासीं बाबा। तुंहिंजा सस आहे न जेको तावीज़ तुंहिंजे कुंवार जे मथां करायो आहे न इन जो तोड़ ॻोल्हणो आहे ऐं तोड़ ॻोल्हण लाइ 2 रुपया ख़र्च ईंदा झटपट में पाण सियाणो ई आहे। वारो कर 2 रुपया खड में पवन लख न लुढ़न। ए जेके सूमर फकीर जा तावीज़ आहिनि न उन्हनि जो तोड़ धूड़ियो पीर कोदी इन करे धूड़ियो पीर खे जल्दी खणी आ वञ वारो कर खणी आ वञ झटपट वारो कर कतल मां तो ने कुंवार जे कमरे में तूं छा कर जो चाह बिठा आया ऐं उन सां जबरदस्त किस्म जा पाप खणी आ जे सुबह साण वात खे को मसड़ो वठायो ठीक आहे न जल्दी अच टकर में। मुझी किरोड़न जी कुंवार भला तो कहने मुझे नए बंगले में को भाव भोलो तो कौन थियो ना हां अब चाहे जिन्नात के बात लगी पे नौ बंगलो ना सराऊ घट था इने करे पूछा तो खाली पे हुंदो आ वो जो बिकलो चकरा जगह मुझी सासु थई ना वो तू जे मुझे ला तावीज पई थी करा जे एक बे में ठहनी ना का गाली काने का पुरानो जो बंगलो है ना उने में तोके वठेलनुस ओते तोके नवा वेस वगा नौ कार जो रो नवा कपड़ा ए सब कुछ सामान तो ला खोड़ कर पियो थम वो सब तोके मादी तू मेरी का छोकरी तू चलाए। सेठ लालू चांहि तयार आहे चई त खणी अचां। चांहि बि खणी आ ऐं उन सां गॾु 5 रुपए जा पापा बि घुराए दे ठीक आहे। कतले बी त तुंहिंजी ख़बर वठां थी तूं बाबेन खे चांहि में लूण विझी प्यारी। इहो त नेकीअ कमु आहे कॾहिं कॾहिं माण्हू खे लूण बि इस्तेमालु करणु घुरिजे। अॼुकल्ह शुगर जो मर्ज़ बि वधी वियो आहे ऐं खंड बि महांगी थी वई आहे। छा थी चई? हा